ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती जी नई अपडेट में सभी दोस्तन के खुश आमदीद। अज जी अपडेट एक ज़बरदस्त बेहतरीन अपडेट है। जी हाँ दोस्तों, इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां का भी अपडेट मिस न थी सके। हलूं था अपडेट की तरफ। सभी दोस्तन के पहिरियां नंढड़ो अर्ज़ आहे त थी सके तो शायद को सो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां का भी अपडेट मिस न थी सके। वक्त ते तव्हांखे नोटिफिकेशन के जरिए अपडेट मिलंदी रहे, फेसबुक पेज ते भी यूट्यूब ते भी। हलूं था दोस्तों अपडेट की तरफ। तव्हां ज़रूर इहा शइ नोट कई हूंदी दोस्तों, जेको यानी सिजावल खान यानी हेॾां जेको हाजन तीवणो ख़ुदि जंहिं ड्रामे जो करेक्टर ऐं मेन अदा कयो आहे ऐं एतिरो मेन करेक्टर इरफान शेख खे भी वीरन जी बस्ती में न मिलियो ऐं इहो करेक्टर जेतिरो माण्हू सोचे रहिया हुया त उन खां वधीक करेक्टर निभायो आहे हाजन तीवणे साहब साले जो करेक्टर ऐं हाई लेवल जो। दोस्तों हिकिड़ी शइ तव्हां नोट कई हूंदी, ज़ुल्फ़कार बुर्दी सां निसार शाह खां भी अॻिते निकिरी चुको आहे विलन जे हिसाब सां। हर ड्रामे में उन खे खयो पियो वञे ऐं विलन जो किरदारु इन खे एॾो ज़बरदस्त इन ते फिट बीठो आहे जो हर ड्रामे में कंहिं विलन जो ई किरदारु कंदो आहे ऐं विलन जो किरदार खे ख़ूब निभाईंदो आहे। इहा मञण जहिड़ी ॻाल्हि आहे दोस्तों।